जिनासिन जिक्र कई पिया कोरोना वायरस जो आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ अॼु 35 ॾींहं बि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन जारी आहे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानी, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़नुनि में कार वहिंवार ठप आहे। मलीर, दादू, सिजावल, ठट्टो, बदीन, मटियारी, ॼाम शोर ऐं सिंध जा जेके ॿिया नंढा वॾा शहर आहिनि उते कारोबार बंदि आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। लॉकडाउन खे अॼु 35 ॾींहं आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन जारी आहे। इन हवाले सां कराची जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूद आहे। गाज़ी, ॿुधाइजो कराची जी कहिड़ी सूरतहाल आहे? लॉकडाउन खे अॼु 35 ॾींहं आहे। जी बिल्कुल, अॼु 35 ॾींहं में कराची में बदस्तूर लॉकडाउन जारी आहे। कराची शहर जा जेके अहम कारोबारी मर्कज़ आहिनि उहे लॉकडाउन आहिनि, जॾहिं त कराची शहर जूं अहम आबादियूं ख़ासि तौर ते जेके सिटी एरियाज़ आहिनि उते पुलिस, रेंजर्स सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार मौजूद आहिनि ऐं हर मुमकिन कोशिशि कई वञे पई त लॉकडाउन जो जेको तसलसल आहे उनखे बरक़रार रखियो वञे ऐं शहरनि खे कोशिशि करे पई इंतज़ामिया त घरनि ताईं महदूद रखिजे ऐं जेके माण्हू गैर ज़रूरी तौर ते पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिरनि था उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाइनि जो सिलसिलो जारी आहे। अॼु पिणु कराची पुलिस जी ॿधाई मूजिबि त गुज़िरियल 24 कलाकनि जे अरसे दौरान 165 खां वधीक माण्हुनि जे ख़िलाफ़ कराची में लॉकडाउन जी भञकड़ी जे हवाले सां कार्रवाई कई वई आहे। उन जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ केस दाख़िल मेहरबानी गाज़ी झंडी तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नासी रवां खे ॿुधायूं पिया आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण जे लाइ अॼु 35 ॾींहं बि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जी जेका अपडेट सूरतहाल आहे उन खां अव्हांखे आगाह कयूं पिया त मुख़्तलिफ़ शहरनि में कहिड़ी सूरतहाल आहे। रमज़ानुल मुबारक जो भलारो महीनो बि शुरू थी चुको आहे ऐं लॉकडाउन बि बरक़रार आहे। जीअं त कोरोना वायरस जी जेका आलमी वबा आहे उहा दुनिया में तबाही मचाए चुकी आहे। सिंध में भी ॾींहों ॾींहुं जेके कोरोना वायरस जा केस आहिनि उहे वधंदे नज़र अचनि था। लोकल ट्रांसमिशन जा जेके केसिस आहिनि उन्हनि खे रोकण जे लाइ, कोरोना वायरस खां बचण जे लाइ हुकूमत पारां इहे उपाउ वरिता विया आहिनि, जंहिंमें लॉकडाउन लॻायो वियो आहे। लॉकडाउन खे अॼु 35 ॾींहं आहे। लॉकडाउन तहत माण्हुनि खे घरनि में रहण जी अपील कई वई आहे। कारोबार बंदि आहे। ट्रैफिक जी जेका रवानी आहे उहा बि बंदि आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि जेकबाबाद, कंबर, शहदाद कोट, कशमोर, कंधकोट, शिकारपुर, घोटकी ऐं खैरपुर ज़िलनि में बि कार वहिंवार मुअत्तल आहे। सां गॾु नौशेरो फिरोज़, मिठी, उमरकोट, टीएम खान ऐं टंडे अलैयार ज़िलनि में बि लॉकडाउन बरक़रार आहे। लॉकडाउन सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। कारोबार, तफ़री, माग ऐं दरसगाह बंदि आहिनि, जॾहिं त इल्मी, अदबी ऐं समाजी सरगर्मियूं जेके आहिनि उहे मुअत्तल आहिनि। जिनासिन जिक्र कयूं पिया लॉकडाउन जो आलमी वबा कोरोना वायरस दुनिया में तबाही मचाए छॾी आहे। उनखे रोकण जे लाइ इहे एहतियाती तदबीरूं आहिनि जिन ते अमल कराइण जे लाइ लॉकडाउन कयो वियो आहे। कोरोना वायरस जो इलाज सिर्फ़ ॿियो को बि न आहे। सिर्फ़ उन खां बचण जे लाइ एहतियाती तदबीरुनि ते अमल करणु तमामु ज़रूरी आहे। लॉकडाउन करे माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो आहे। लॉकडाउन सबबि जेको कारोबार आहे उहो बि बंदि आहे। ट्रैफिक बि बंदि आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। लॉकडाउन खे 35 ॾींहं गुज़री चुका आहिनि। अॼु 35 ॾींहं आहे लॉकडाउन खे। सिंध जा जेके नंढा वॾा शहर आहिनि उन्हनि में लॉकडाउन बरक़रार आहे। उन्हनि शहरनि जी कहिड़ी सूरतहाल आहे? लॉकडाउन खां पोइ माण्हुनि जो रद्द अमल छा आहे? लॉकडाउन जेको लॻायो वियो आहे उन ते माण्हू केतिरो अमल करे रहिया आहिनि? उन सॼी सूरतहाल खां अव्हांखे आगाह कंदा हलूं पिया। मुख़्तलिफ़ शहरनि मां अपडेट सूरतहाल मालूम कयूं पिया। लॉकडाउन बरक़रार आहे। आलमी वबा कोरोना वायरस जेको आहे केतिरनि ई इंसाननि जूं जानियूं गिड़काए चुकी आहे। ॾींहों ॾींहुं उन में जेके लोकल ट्रांसमिशन जा केसिस आहिनि उन में बि जेको आहे त इज़ाफ़ो नज़र पियो अचे। उन सॼी सूरतहाल खे मोह ॾियण जे लाइ मुकमल तौर ते लॉकडाउन लॻायो वियो आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन बरक़रार आहे। लॉकडाउन खे अॼु 35 ॾींहं आहे। कारोबार बंदि आहे। माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि, जॾहिं त लॉकडाउन ते अमल दरामद कराइण लाइ जेका पुलिस ऐं रेंजर्स जा जवान आहिनि उन्हनि जो गश्त बि जारी आहे।
जी नासिन ज़िक्र कयूं पिया मुल्क में आलमी वबा कोरोना वायरस वधीक 17 ॼणनि जूं हयातियूं खसे वरितियूं आहिनि। मजमूई तौर ते फौथलनि जो अंग जेको आहे सो पूरे मुल्क में 269 थी वियो आहे, जॾहिं त 12,723 माण्हू मुतासिर आहिनि। सिंध जो ज़िक्र कयूं पिया त सिंध में 4,232 जेके माण्हू आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं त पंजाब में इहा सूरत हाल आहे त पंजाब में 5,378 इन में मुतासिर थिया आहिनि इन वायरस में। बलूचिस्तान में 722, केपी में 1793। उन जे कोरोना वायरस खे रोकण लाइ लॉकडाउन अॼु बरक़रार आहे।